नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त हमारे कपरो में खबर ॾींदा आहियूं त कपरो लखाई जे ॻोठ सखी मोहम्मद समेजो में पीपी अॻवाण मरहूम सखी मोहम्मद समेजो जी चालीहे जे मौके ते पौरन पारां तकरीब कोठाए केस भरपूर नमूने लफ़्ज़ी बेटा पेश कई वई। उन मौके ते अॻवाणनि ॻाल्हाईंदे चयो त समाजी वर्कर ऐं कामरेड मरहूम सखी मोहम्मद समेजो जो इलाइक़े जे माण्हुनि लाइ कयल ख़िदमतूं हमेशा जे लाइ यादि रखियूं वेंदियूं। जंहिं मार्शल आइन जे दौरनि में बि जेल जूं सख़्तियूं सही पार्टी सां सचाई जो सबूत ॾिनो। जॾहिं त प्रोग्राम में आयल समूरनि महिमाननि जो मरहूम कामरेड सखी मोहम्मद समेजो जे फर्ज़न नूर नबी समेजो थोरो मञियो। उन मौके ते प्रोग्राम में मौजूद माण्हुनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त पीपल्स पार्टी जो सचो वर्कर रहियो। मार्शल दौर में काफ़ी जो जाए दौर मार्शल में जेलूं भोगियूं, उन्हें असां सबूतनि जे सर्टिफिकेट बि आहिनि। पंहिंजो बाक़ी समाजी वर्कर ॿियो आड़े पाड़े आदि असो जेको मदद मालिकी बि कंदो, जेको बि ज़ाती बुरो हाल हो। कई हूंदे जेके आहिनि मुखालिफ़ धुरनि जा हूंदा अटैक थिया, कई कूड़ियूं एफआईआरूं थियूं, बंगारी जेके पुलिस में काफ़ी चकर टार्चर कया, त हूंदे बि जेको पुलिस पार्टी सां सचो रहियो। ऐं जेका हाणे सांस जेका पग उहा मूं ते इनशाला जेको पुलिस पार्टी सां ऐं पंहिंजे बिरादर सां ऐं आड़े पाड़े सां इनशाला जेको मदद कंदुसि, जेको पंहिंजे हाल सां हिन वक़्तु धरती चैनल वारनि शुक्रगुज़ार आयल जेके महिमान चालीह जी वरसी ते टाई जो हिकिड़ो बैतत कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मूं जेतो सजण सारिया से वसना आहिनि मूं कॾहिं कॾहिं तूं थो ॾिठा आरा करी। सखी मोहम्मद समेजो हिकिड़ो बहितरीनु इंसान थी गुज़रियो। गुरबत ऐं मुफ़लिसी जे बावजूदि उन कॾहिं पंहिंजो पाण खे इहो कोन तकायो, महसूसु कोन कराई त आउं कीअं पियो जीआं, कीअं पियो हलां। ॾुखियनि हालतनि में मार्शलाउनि में MRD जे दौरान बि पीपल्स पार्टी सां वफ़ादार रहियो। पार्टी जा प्रोग्राम थींदा, लाहौर में थींदा, पिंडी में थींदा, कराची में, हैदराबाद में, किथे बि थींदा त माना पंहिंजे ख़र्च ते हणा वणा माना पाण पहुचंदो हो त ॿिनि टिनि ॿियनि खे बि गॾु वठी वेंदो हो। ऐं हिन ते मुख़्तलिफ़ दौरनि में सख़्तियूं आयूं। MRD जे दौरान आयूं, उन खां पोइ मुशरफ जे दौर में आयूं। पार्टी बदिलाइण लाइ, वफ़ादारियूं मटण लाइ हिते सख़्तियूं आंदियूं, लेकिन हिन पीपल्स पार्टी सां वफ़ाई कई। मखतूम ख़ानदान जो आशिक़ हो। मखतूम ख़ानदान आख़िर दम ताईं पीपल्स पार्टी सां वफ़ादार रहियो ऐं उन जे करे ई पीपल्स पार्टी सां ई वफ़ादार रहियो। आउं सम्झां थो पीपल्स पार्टी खे खपे त अहिड़नि माण्हुनि जी मालिकी करे, अहिड़नि माण्हुनि जे नालनि ते इदारा ठहणु खपनि जिन ॾुखे वक़्त में पीपल्स पार्टी सां साथ निभायो, पीपल्स पार्टी सां गॾु रहिया ऐं लालचुनि जे बावजूदि, तकलीफ़ुनि जे बावजूदि माना वफ़ादारियूं तब्दील न कयूं, पंहिंजे नज़रियाती मौक़िफ़ ते क़ाइमु रहिया। उनजे करे सखी समेजो हिन इलाइक़े जो हिकिड़ो अज़ीम माण्हू हो, हिकिड़ो सियासी वर्कर हुजण सां गॾु समाजी अदबी माण्हू हो। हिते ग़रीबनि मिसकिननि जी ओड़े पाड़े वारनि जी मदद कंदो हो। ऐं आउं सम्झां थो त अॼु ॾींहं ताईं असां कॾहिं कोन ॿुधो त सखी समेजे मां कंहिंखे का तकलीफ़ थी हुजे। सखी समेजे ते तकलीफ़ूं आयूं हूंदियूं, उनजे घरनि ते फायरिंगूं थी हूंदियूं, मथां कातिलाना हमला थिया, पर सखी समेजे उन्हनि खे तॾहिं ते अचण ते बख़्श करे छॾियो। आउं चवंदो त हिन दौर के हिसाब से अड़ा मानू असांखे तमामु घटि मिलता। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।